मां आहियां तव्हांजो हैदर मला। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। घोटकी ज़िले जे नंढड़े शहर मीरपुर माथिले जो बेबाक ऐं बहादुर सहाफ़ी नसरुल्ला गॾाणी काल्ह मिटीअ जे हंज में हलियो वियो। नसरुल्ला गॾाणी जंहिंजी मुहबतुनि जो मर्कज़ सिंध हुई, उन जे तदफ़ीन दौरान हज़ारे माण्हुनि जी शिरकत, लखे माण्हुनि जा सुॾका आहूं, जितां उनजो गुज़र थियो उते गुलनि जे पंखड़ियुनि जी उनजे मथां वर्खा, औरतुनि जे तरफ़ां क़ौमी गीतनि सां भेटा ऐं वेंदे वेंदे हिकिड़ो सुवालु नसरुल्ला गॾाणी छॾे वियो त आख़िर इन क़िस्म जे वतन सिंध सां ऐं पंहिंजे माण्हुनि सां मुहबत कंदड़ माण्हुनि जो जीअरे क़दुरु छो नथो थिए। ज़िंदगीअ में उन्हनि माण्हुनि खे क़दुर जी निगाह सां छो नथो ॾिठो वञे। मौलाना अबुल कलाम आज़ाद खां कंहिं पुछियो हो त साईं माण्हू घणनि क़िस्म जा थींदा आहिनि। मौलाना चयो हो माण्हू ॿिनि क़िस्म जा थींदा आहिनि। चईसीं कहिड़ा? चई हिकिड़ा माण्हू जेके चवंदा आहिनि असीं कुझु नथा करे सघूं, ऐं ॿिया माण्हू जेके चवंदा आहिनि असीं सभु कुझु करे सघूं था। चईसीं हिन जी ख़बर कीअं पवंदी? चई ख़बर मरण खां पोइ पवंदी। चईसीं कीअं? चई जेके माण्हू चवनि था असीं कुझु नथा करे सघूं, जॾहिं उहे मरंदा वसी क़ब्रिस्तान में हिकिड़ी उनजी क़बर हूंदी जंहिंजे क़बरुनि जे मथां कुता ऐं गॾु पेशाब कंदा। ऐं जेके माण्हू चवंदा असीं सभु कुझु करे सघूं था, जॾहिं उहे मरंदा त उन्हनि जे क़बरुनि ते आलीशान मुक़बरा हूंदा। हज़ारे माण्हू उन्हनि जे मथां दुआऊं घुरंदा ऐं गुलनि जूं पंखड़ियूं निछावर कंदा। ज़िंदगी आहे छा? ज़िंदगी आबशारनि मां किरंदड़ थधिड़ो पाणी उन जी आहे। ज़िंदगी हाथी जे पेरनि जे हेठां लतांजंदड़ सुकल गाह जी आहे। ज़िंदगी महबूब जे कजली अखियुनि जी सूंहं जी आहे। ज़िंदगी चपनि जे चाशनी जा मिठी आहे। ज़िंदगी हवाउनि में उॾामंदड़ ककरनि जे छांवरे जी आहे। ऐं मौत हिकिड़ी अबदी निंड आहे जितां माण्हू खे वापसि नाहे थियणो। उन करे जेकी करिणो आहे ज़िंदगीअ में करे वञिणो आहे। ज़िंदगीअ में तव्हां मुहबतूं कयो ऐं बेपनाह मुहबतूं कयो। ज़िंदगीअ में पंहिंजे वतन सां इश्क कयो, पंहिंजी धरती सां इश्क कयो ऐं एतिरो इश्क कयो जो उन इश्क में तव्हां रंगिजी वञो। ज़िंदगीअ में तव्हां मज़लूम ऐं महकूम जे पासे बीहो, ज़ालिम जे अॻियां ललकार बणिजी बीहो ऐं पंहिंजो गाठ पहाड़ जा ऊचो रखो। तव्हांखे केरु बि झुकाए न सघंदो। मौत खां पोइ तव्हांजे कयल कम जी तस्दीक थींदी। नसरुल्ला गॾाणी को क़बाइली सरदार कोन हो, को सियासतदान कोन हो, को ब्यूरोक्रेट्स कोन हो। हिकु अहिड़ो माण्हू जंहिंजी अम्मा चवे थी त उनजो घर कोन हो, उन मॾी कान ठाही। उनजो भाउ उनखे पंहिंजे घर मां निकाले ॾेई चुको हो। उनजा मैसूम ॿार पाड़े में वटियूं खणी भाॼी वठी पोइ पंहिंजो पेट भरींदा हुआ। गुरबत जो इहो आलम हो ऐं बहादुरी जो इहो आलम हो जो उन हर ज़ालिम खे ललकारियो। मुल्की एजेंसियूं हुजनि, सरदार हुजनि, पीर हुजनि, ब्यूरोक्रेसी हुजे, सभिनि सां उन मुहाॾो अटकायो। उन मुहाॾे अटकाइण, उन गैरतुनि, उन्हनि हिमतुनि जे करे नसरुल्ला गॾाणी मौत जे अबदी निंड में वञण जे बावजूद बि ईंदड़ सदियुनि ताईं ज़िंदा हूंदो। पर वेंदे वेंदे नसरुल्ला गॾाणी हिकिड़ो पैगाम ॾेई वियो आहे जेको पाण माण्हू जेके पाण सिंध कयूं था, चयाऊं त सिंध ऐं सिंध जी तस्वीर छो थो सोरी, चए मां आख़िरी वक़्तु आहे इबादत जी ज़रूरत आहे। जेके सिंध जी तस्वीर सोरियूं था, मज़लूमनि ऐं महकूमनि जे माण्हुनि जे पासे बीठा आहियूं, उन लाइ हिकिड़ो नंढिड़ो पैगाम आहे त अकेला थी मारिजी वञण खां बहितर आहे मुनज़म थी ज़ालिमनि खे पाण गॾिजी क़तल कयो।